अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीर ॾिसी रहिया आहियो अकबर मज़ारी लाइव। आऊं आहियां जो पंहिंजो होस्ट अकबर मज़ारी। पुराणे ज़माने में चवणी मशहूर हुई त वांदे वेहण खां विंदुर भली। अॼु जे दौर में इहो पहाको बिल्कुलु उलट थी चुको आहे। अॼुकल्ह जे माण्हुनि जो इहो रवाजु रहियो आहे त वांदे वेहण खां विढ़ण भली। अॼुकल्ह हर माण्हू विढ़ान जे चकरनि में हूंदो आहे ऐं असांजे सिंध में अहिड़े तरीक़े सां क़बाइली जहिड़ा झगड़ा रोज़ बरोज़ इज़ाफ़ो थींदो वञे थो। अहिड़ो ताज़ो वाक़ियो नौशहरो फिरोज़ में अॼु सुबुह जो पेश आयो, जिते कुकड़नि जे मेल दौरान पहिरें त कुकड़नि जी वेड़ शुरू थी। ॾिसंदे ई ॾिसंदे उन वेड़ में कुकड़नि जा मालिक बि शामिल थी विया, जंहिंमें कुहाड़ियुनि, लठनि ऐं हथियारनि जो आज़ादी सां इस्तेमालु कयो वियो, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो जॾहिं त 13 ॼणा तख़्त ज़ख़्मी थी विया। अहिड़े इतलाह मिलण खां पोइ मक़ामी पुलिस अटाला उते पहुची विया, जंहिं सबबु माण्हुनि में भाॼ पइजी वियो। पुलिस कुझु माण्हुनि खे गिरफ़्तार करे वरितो ऐं ज़ख़्मी 13 ॼणनि खे सरकारी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। आख़िरी इतलाउनि ताईं को केस वग़ैरह दाख़िल न थियो ऐं इहो हिकु अलमियो आहे असांजे सिंध जो, जिते नंढनि ॻाल्हियुनि ते क़बीलाई जहिड़ा वधी वञनि था ऐं इंसानी जानियुनि जो ज़ियान थिए थो। आख़िर में तव्हांजे लाइ इहो पैगाम आहे त जेकॾहिं वांदा आहियो त विंदर कयो, ॾेढ न कयो।